मुफादन जी रुगो छिकताण आहे, नरिश्तन जी सुञाण न जाण आहे। मुफादन जी रुगो छिकताण आहे, नरिश्तन जी सुञाण न जाण आहे। फसादिन छड़ी फैलाए दहशत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। रुगो मज़लूम जा गोढ़ा गड़न था, गरीबन जा झुगा झूपा सड़न था। पले थी नीयतुन में रोज़ नफ़रत, पले थी नीयतुन में रोज़ नफ़रत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। फ़क़ीर जा पी, जेको ही तू करे रहियो आहीं न, ॾाढो ग़लति थो करीं। सॼे ख़ानदान जो वॾो माउस, पर पग वरी नंढे जे मथां रखियो। सालनि खां वठी इहो भूरल ख़ान पूरी जागीर ऐं पग जे मथां कारी हर नांग वांगुरु फड़ कढियो वेठो आहे। असांखे छा थो मिले? थूलीअ जो ॾेढ। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे, तंहिं कारी हर नांग जी फड़ किथे पूरी जागीर ऐं पग जे मथां कब्ज़ो करे विया। जेकॾहिं हाणे को क़दम खणी न, त सोची सम्झी ऐं फूके फूके खणिजे। ईअं न थिए जो भूरल ख़ान ज़िंदा रहिजी वञे ऐं असां सभु मरी वञूं। ईअं ई थींदो। केरु था अम्मा? हैरी नाहे, कादन किथे आहे? पना पना कादन किथे आहे? वन जल्दी कर कादन खे सॾु करिया। वञ पना।
जी जी अम्मा भक्ति। कादन भूरल साईं किथे आहे? बाबा साईं जी तबियत ठीक न हुई, वो तबियत ॾेखारण लाइ शहर वियो आहे। पर तो हुनखे अकेलो वञण छो ॾिनो? अम्मा पर हुन सां पंहिंजा गार्ड बि गंढाए। हू 100 माण्हू पंहिंजा छो न गॾु वठी वञे? पर कादन जेसिताईं तूं हुन सां गॾु न हूंदो मूंखे भरोसो नाहे हूंदो। जल्दी कर तूं पंहिंजा माण्हू वठी वञ, तूं पके वठ। जी अम्मा, जेको तव्हांजो हुकुम। बाबा बाबा तव्हां सुकून सां वियो, मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे थी अचां। चांहि निड़ीअ खां हेठि लहंदी। हू मरंदो बाबा, अॼु ज़रूर मरंदो। जीअं हवेली में असांखे हुअणु घुर्जे आ, उते माई भक्ति जा हुकुम था हलनि। हिकु चकर रुगो तुंहिंजो पीउ पंहिंजे मक़सद में कामयाबु थी, पोइ हिन माई भक्तीअ खे ॾिसंदासीं। असां पंहिंजी हवेलीअ में हुनखे नौकर करे रखंदासीं। जेकॾहिं बसरान जो निकाह दिल मुराद सां कराए छॾियूं हा त अजाई इहा ॻाल्हि अॼु कई अथई। भले मां दिल मुराद सां शादी करे हुते पढ़जी वञा, पर मुंहिंजी हैसियत माई भक्ति जे अॻियां बसि नौकराणी जी हूंदी। मुंहुं पुछा बशीहन जहिड़ा पुट भूरल ख़ान जे पुठियां बचे छॾिया आहिनि। इन्हनि शीहनि खां भूरल ख़ान छा बची वेंदो, सुवाल ई पैदा नथो थिए। निहाल अकेलो भूरल ख़ान नाहे, हुनजे मरण खां पोइ तव्हांखे वरी दिल मुराद सां मुंहुं ॾियणो पवंदो। दिल मुराद दिल मुराद दिल मुराद ओ दिल मुराद असांजे अॻियां गुड़िन जो गुॾो आहे, गुॾो। दिल मुराद खां वधीक ख़तरनाक उनजी मां भक्ति आहे। हाँ बिल्कुल सही तो चए, बिल्कुल सही। इन नागिन की ॻाल्हि, पर उन नागिन खे पेटोरे में बंद करे हुन जो ज़हर कढण वारो हुंदड़ हिन निहाल ख़ान खे ईंदो आहे। बस सिर्फ़ इहा दुआ कयो त वारा शींहं पुट अॼु इन्हे वासींग नाग खे लेटाए विझनि। बस कादन जे हूंदे पाण कॾहिं बि भूरल ख़ान जो शिकार कोन करे सघंदासीं। इन जे लाइ पाण खे हितां निकिरणो पवंदो। जेकॾहिं ज़ाहिर थी पियासीं न, चाचा भूरल ख़ान पाण खे कॾहिं कोन छॾींदो। फकीरा बादल सही थो चवे। कादन कादन कादन। बाबा साईं, अम्मा भक्ति सही थी चवे। कादन बाबा तूं मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजो वॾो भाउ निहाल ख़ान छा मूंखे माराए सघे थो? कादन अॼु तो छा ॾिठो, साईं खे यकीन ॾियार। रियासत 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 अदा कादन होॾां अचे पियो। चंडे कादन खे अदा फकीरा
कादन जे हूंदे पाण कॾहिं बि भूरल ख़ान जो शिकार कोन करे सघंदासीं। इन जे लाइ पाण खे हितां निकिरणो पवंदो। जेकॾहिं ज़ाहिर थी पियासीं न, चाचा भूरल ख़ान पाण खे कॾहिं कोन छॾींदो। फकीरा बादल सही थो चवे। कादन 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 मां बि ॾिसां थो त केसीं ताईं इहो कादन असांजे हथियारनि खां भूरल ख़ान खे थो बचाए। हाणे छा हुकुम आहे फकीरा? वापसि निकिरण जी कयो, पर अलॻि अलॻि थी, जीअं न कादन जो शक असां तरफ़ न वञे। त पोइ जल्दी निकिरो, पोइ अॻिते मिलंदा। फकीरा तोखे हिकिड़ी नेक सलाह ॾियां। नेक सलाह इहा आहे, जेकॾहिं तोखे हीअ सॼी जागीर ऐं हितां जी पग खपे त पोइ ॿिन्ही भाइरनि खे गॾिजी मुंहिंजे जिगरी भाउ भूरल ख़ान जो कमु तमामु करणो पवंदो। बाबा साईं, हिन रियासत ऐं हिन पग मथां जेतिरो हक़ भूरल ख़ान जो आहे, ओतिरो ई हक़ असांजो बि आहे। पोइ पंहिंजो हक़ वठण लाइ असांखे कंहिंसां विढ़णो पए या कंहिंखे मारणो पए, बि असां देरि न कंदासीं। हर फसल ते जेके टुकर खैरात में असांजे आॾो उछले थो न, इहो चाचा भूरल ख़ान ऐं चाची बख्ती उनखे असांजो हिसो सम्झनि था। तव्हांखे इहो विढ़ी पंहिंजो हक़ वठणो पवंदो, न त इहो भूरल ख़ान खे ॾिनल टुकरनि ते पिया पलपासीं। जेकॾहिं चाचा पंहिंजो हिसो विरहाए वठे हा न, त अॼु असां हिन हाल में न हुजूं हा। पोइ मुंहिंजी अमर तूं छा थी सम्झी? मूं कोशिशि घटि कई हूंदी, पर इहो जेको भूरो ख़ान आहे न, भूरो ख़ान, ख़बर अथई छा थो चवे थो त बाबा तव्हां पंहिंजो हिसो खाई खपाए ॾकार हड़ी हज़म करे छॾियो। बाक़ी हाणे पंहिंजी ज़िंदगीअ जो गुज़र सफ़र जेके तव्हांखे ख़ैरात जा टुकर मिलनि था न, उन ते वञी कयो। त पोइ पंहिंजो हक़ विढ़ी वठो, छो जो हाणे असां घणा ॾींहं माई भक्तीअ जी बादशाही पाण मथां बर्दाश्त नथियूं करे सघूं। फकीरा ख़ान पंहिंजी ज़ाल खे थधो कर त महिरबानी करे यार, जेका नफ़रत आहे न, नफ़रत माई भक्तीअ जे अॻियां कॾहिं बि ज़ाहिर न करे। जेके ख़ुदा न ख़ास्ता असां खुली दुश्मनी ऐं हिन भक्तीअ सां ई भूरल ख़ान सां कई, पोइ त बाबा जेके ख़ैरात जा टुकर मिलनि था न, साढी पैसा नथो थिए, मिलनि बंदि। मूंखे ॿुधाइण खां सवाइ इहे शहर ॾांहुं न वेंदा कयो साईं। जेकॾहिं वञिणो ई आहे त कादन खे गॾु खणी वञो। तूं त चाहियो ख़ौफ़ सदाईं भक्ति, मुंहिंजनि दुश्मन में तो दम ई न आहे जेके मुंहिंजे मथां हमिलो करे सघे। भउ दुश्मननि मां न, पर पंहिंजनि मां आहे साईं, पंहिंजनि मां। बाबा साईं, अम्मा भक्ति सही थी चवे। कादन बाबा, तूं मूंखे इहो ॿुधाए त मुंहिंजो वॾो भाउ निहाल ख़ान छा मूंखे माराए सघे थो? कादन, अॼु तो छा ॾिठो? साईं खे यकीन ॾियार त मिल्कियत ख़ातिर भाउ जो खून कंदे नाहे की ॿाईंदो, पर साईं खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी। साईं जो इहो अंधो एतमाद भाउ जे हथां साईं खे माराईंदो।
अमा साईं सही थी चवे बाबा साईं। अॼु मां फ़कीर ऐं बादल सां धण हमराहनि जा ॾिठा न हथियारनि सां। अदनियार खाने छोकिरा हथियार खयो पंहिंजनि हमराहनि सां गॾु सॼो ॾींहुं ज़मीनुनि ते घुमंदा था वठनि। मां इहो मक़सदु त नथा करे सघूं न त हू मूंखे मारण जे पोयां कतई न। बाबा फ़कीर जो सलाम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। अरबाब ईअं जेकॾहिं भूरल ख़ान जूं ख़बरूं असां ताईं पहुचाईंदो रहंदे न त तुंहिंजे घर जो चुल्हो पियो ॿरंदो। बाबा साईं मूं तरफ़ खां का बि कोताही न थींदी। का नई ख़बर आंदी अथई छा? पक्की ख़बर न आहे, बाक़ी कुझु अफ़वाह ॿुधाइनि। अफ़वाह कूड़ा आहिनि या सचा, उन जो अंदाज़ो असां पाण लॻाईंदासीं। तूं ॻाल्हि कर बाबा। ख़बर ॿुधी आहे त दिलमुराद ख़ान अॼु शहर खां ॻोठ अचे पियो। इन जो ई असांखे इंतज़ारु हुयो। अरबाब तूं हाणे हितां निकिरण जी कर त केरु तोखे कोई ॾिसी न वठे। बाक़ी जेकॾहिं ख़बर सची थी त हुन जी ख़र्ची तोखे सुभाणे मिली वेंदी। जी बाबा साईं। भाई मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे फ़कीरा? शेरल असां हिते तयारी कयूं था। तूं वञी ॻोठ तरफ़ ईंदड़ पके ऐं कचे तग जे विच ते वेही रह। जीअं ई दिलमुराद ख़ान जी गाॾी अचे त तूं असांखे फ़ोन करे छॾिजां। बाक़ी असां ॼाणूं त असांजो कमु। ठीकु आहे, जेको हुकुम। हाणे मूंखे दिलि सां इजाज़त ॾियो शहज़ादी, मां हिकु ॿिनि ॾींहंनि में मोटी ईंदुसि। आख़िर तव्हां पंहिंजी शादी जो राज़ कॾहिं खोलींदो दिलमुराद ख़ान? कॾहिं मूंखे पाण सां गॾु ॻोठ वठी हलंदो? कादर सम्झां थो त चाचा भूरल ख़ान तव्हांजी ड्यूटी सख़्त करे छॾिया। तॾहिं थिकजा ते वेहण ई नथा। फ़कीरा बाबा भूरल ख़ान चयो आहे त हिन ॻोठ जे ॿाहिरां कुझु सूअरनि जो टोलो नज़र आयो आहे। जेसीं ताईं मां उन्हनि खे ख़तमु न कंदुसि तेसीं ताईं कादन जे गुलनि जो बहार हल्को न थींदो। रियासत 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 बाबा साईं अॼु छा दिलमुराद शहर मां अचे पियो? जी जी दिलमुराद ख़ान अॼु अचे पियो। ऐं हा उनजे पसंदि जा जेके बि खाधा आहिनि पुटु उहे तव्हांखे तयारु करे रखणा। ठीकु आहे? पर साईं इहा ॻाल्हि तव्हां मूंसां नाहे कई? वक्ती बेगम हर चक्कर ते दिलमुराद ख़ान अचण खां पहिरीं अव्हांखे इतलाह कंदो आहे, पोइ मूंखे इतलाह ॾींदो आहे। इतला तव्हांखे मिले या मूंखे, पर ख़बर सभिनी खे हुजणु घुरिजे। कादन कादन जी अम्मा। दिलमुराद अचे पियो, हमराह वठी पके ताईं पहुच। ऐं हा तकड़ में निकिरण जी कर। ठीकु आहे मां। वक्ती बेगम उनजे अचण में या देर आहे। ॼाण थो त अव्हांखे अलाए कहिड़ो ख़तरो महसूस पियो थिए। साईं
तव्हां नियत जा साफ़ सचा ऐं सिधा माण्हू आहियो, तंहिं करे हर कंहिंखे पाण जीअं सम्झो था। हिते दुश्मन त दुश्मन, पर सॼण बि बगल में नांग लिकायो घुमंदा था वतन। हिन करे असांखे हर लिहाज़ खां ख़्यालु रखणो पवंदो। इत्तफ़ाक़ पुछी नाहे ईंदो, पोइ वेही पछताइजे। हिन खां चङो आहे त पंहिंजी होशियारी पहिरीं करे छॾिजे। मूंखे पूरो यकीन आहे बख्ती बेगम, तुंहिंजी हिमत ऐं ज़रूरत ॾिसी मूंखे तुंहिंजे पूरो भरोसो आहे त मुंहिंजे वञण खां पोइ तूं दिलमुराद खान खे संभाले वठि। मुंहिंजी ज़िंदगी बि तव्हांखे लॻे साईं, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। हाणे मूंखे दिलि सां इजाज़त ॾियो शहज़ादी, मां हिकु ॿिनि ॾींहंनि में मोटी ईंदुसि। आख़िर तव्हां पंहिंजी शादी जो राज़ कॾहिं खोलींदो दिलमुराद खान? कॾहिं मूंखे पाण सां गॾु ॻोठ वठी हलंदो? मुनासिब वक़्त जो इंतज़ारु कर शहज़ादी। मुनासिब वक़्त जो इंतज़ारु कयां पई दिलमुराद खान, पर जे तुंहिंजा माउ पीउ हिन शादी खे ठुकराए छॾनि त पोइ मुंहिंजो छा थींदो? शहज़ादी, अम्मा ऐं बाबा कॾहिं बि मुंहिंजे कयल फ़ैसिले जी मुखालिफ़त कोन कंदा ऐं मां तोखे तमामु जल्द पंहिंजे ॻोठ वठी हलंदुसि। कादर सम्झां थो त चाचा भूरल खान तव्हांजी ड्यूटी सख़्त करे छॾी आहे, तॾहिं थिकजा ते वेहण ई नथा। फ़क़ीरा, बाबा भूरल खान चयो आहे त हिन ॻोठ जे 12 कुझु सूअरनि जो टोलो नज़र आयो आहे। जेसी ताईं मां उन्हनि खे ख़तमु न कंदुसि, तेसी ताईं कादन जे गुलनि जो बहार हल्को न थींदो। कादन, ख़्याल रखजां, जेके चाचा साईं खे सूअर नज़र आया आहिनि न, किथे ईअं न हुजे जो उहे पगड़ हुजनि, पगड़, ऐं तव्हांखे चीरे फाड़े फिटो करे छॾनि। वॾो फ़क़ीरा, मूंखे लॻे थो त हिननि सूअरनि जे हूंदे असां वारा कुता शिकार कोन करे सघंदा। इन जे लाइ शेरल वारनि खे फोन कर वापसि अचनि। तूं पोइते धिकजी वियो आहीं। तुंहिंजो नंढो भाउ कादन अलाए किथे वञी पहुतो आहे। अदा कादन बि रैस भूरल खान जो हिकु मामूली नौकर आहे, ॿियो छा आहे? तूं त कादन जो वॾो भाउ आहीं, पर जे कादन खे माई बख्तीअ जो हुकुम मिले हा त हू पंहिंजे पीउ खे बि मारण खां देर न करे हा। हा बानो, इहो बि शुक्र आहे। इहा ना फरमान ॾिसण जे लाइ अब्बा बि ज़िंदा न आहे। पना ऐं हूर जो मङणो त थियल आहे, पोइ पंहिंजे भाउ सां ॻाल्हाए शादीअ जी तारीख़ छो नथो रखराई? सम्झां थो माई बानो, हर ॻाल्हि सम्झां थो। आख़िर हाणे तूं ई ॿुधा मां छा कयां? तूं निहाल वारनि जे लाइ कमु कर, थी सघे थो असां हुते पेर ॼमाए वञूं। निहाल वारनि जे लाइ कमु कयां पियो, पर अञा पाण खे ज़ाहिर न कयो। जेकर ज़ाहिर कंदुसि न, इहो अदा कादर मुंहिंजी निड़ी जे मथां अची लात रखंदो। तोखे ख़बर आहे, उहो नंढे वॾे जो लिहाज़ ई न कंदो। हाणे तो छा सोचियो आहे अरबाब? सोचियो आहे बानो,
सभ खां पहिरियां धीउ हूर जी शादी कराए पंहिंजे कुलनि जो ॿार लाहियो। अॼु राति वञी अदा कदन सां मिलंदुसि ऐं हुनजे मथां पूरो पूरो ज़ोर रखंदुसि त हाणे शादी जी तारीख़ रखे असांजे कुलनि जा ॿार लाहे। असां अर्ज़ी आहे त हर फसल ते तव्हां असांखे गंज ॾींदा आहियो, गंज। उन मां असांजी ज़िंदगीअ जो गुज़र सफ़र तमामु सुठे नमूने थी वेंदो आहे। पर हाणे मुंहिंजो रुॻो इन ॻाल्हि जो आहे त मुंहिंजा छोकिरा चवनि था त बाबा साईं जेकॾहिं असांखे 50-100 एकड़ ज़मीन अलॻि करे ॾिए जंहिंजी। पर निहाल खान तूं असांजी ज़मीन त तव्हांजे ई नाले ते हूंदी, उनजी लिखत त तव्हां खां वठूं कोन था। बसि असां मिड़ई सार संभाल पिया कंदासीं, ॿियो छा कंदासीं। अदा निहाल खान, बग़ैर सार संभाल जे ज़मीन जी तव्हांखे एतिरी पती मिली थी वञे, पोइ तव्हां ज़मीन जो किसो छो था खणो? भाॼाई जेका बि तव्हां शइ असांखे ॾींदा आहियो न, त मुंहिंजा छोकिरा उनखे ख़ैरात सम्झंदा आहिनि, ख़ैरात। पर अदा, तव्हां पंहिंजे हिसे जूं ज़मीनूं खाई खपाए चट करे छॾियो, ऐं हाणे जेका असांजे तरफ़ां तव्हांखे ख़ैरात मिले थी हुन ते शुक्र अदा कयो। ऐं जेकॾहिं इहा ख़ैरात बि असां बंदि करे छॾी न, त दर दर ते पिनड़ खां पोइ बि एतिरी ख़ैरात तव्हांखे न मिलंदी। अदा साईं माण्हुनि जे वाता ॿुधंदो त भूरल ख़ान पंहिंजी पग लाहे माई बख़्तीअ जे सिर जे मथां रखी छॾी आहे। मूंखे यकीन न पियो अचे, पर अॼु इहा हालत ॾिसी मूंखे पक थी वई आहे, पक। वीहो अदा साईं, थकर छॾियो, मसइले जो हल कढी था वठूं। अदा साईं हल निकिरी चुको, बसि हाणे असांखे हिननि ख़ैरात जे टुकड़नि ते ज़िंदगी गुज़ारणी आहे। ऐं जेकॾहिं असां वधीक हथ ढकेरिया न, त शायदि असांजा हथ कटिया वेंदा। माज़ूर बणजण खां त बहितर आहे त फ़क़ीरनि वारी ज़िंदगी गुज़ारियूं। रियासत 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 रियासत। मूं सोचो त तुंहिंजे हथनि में बंदूक हूंदी, पर कोडे ॾिसी अजीब लॻो। पूरा मुंहिंजी बि दिलि चवंदी आहे त मां बाबा जीअं बंदूक खणी सॼो ॾींहुं गाॾियुनि में वेही घुमंदो रहां। पोइ खण न बंदूक। रियासत रियासत